ख़बर के ॾियूं त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां अवामी मार्च में शरीक जियाले जे फोत थियण ते ॾुख जो इज़हार कयो वियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी पारां शहदाद कोट वासी जियाले ग़ुलाम मोहम्मद ज़रदारी जे वारसनि तां ताज़ियत जो इज़हार बि कयो वियो आहे। समाजी राब्तनि वारी वेबसाइट ते जारी कयल बयान में बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त ग़ुलाम मोहम्मद ज़रदारी ज़िंदगी जे आख़िरी घड़ीअ ताईं पार्टी जे जिदोजहद में शामिल रहियो। उन चयो त ग़ुलाम मोहम्मद ज़रदारी जी जिदोजहद हर सियासी कारकुन लाइ मिसाल आहे। संदसि चवणु हो त मरहूम ग़ुलाम मोहम्मद ज़रदारी हमेशा पार्टी क़यादत ऐं कारकुननि जी दिलनि में ज़िंदा रहंदो। आगाह कई पिया पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां अवामी मार्च में शरीक जियाले जे फोत थियण ते ॾुख जो इज़हार कयो वियो आहे। इन हवाले से कराची खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर शबीर लाशारी लाइन ते मौजूद है। जी शबीर, का तफसील आहिनि? जी बिल्कुल, पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां अवामी मार्च में शरीक जियाले जे फौतगी ते ॾुख जो इज़हार कयो आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां शहदाद कोट जे जियाले ग़ुलाम मोहम्मद ज़रदारी जे फौत थियण ते उनजे वारसनि सां दिली ताज़ियत जो इज़हार कयो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त मरहूम ग़ुलाम मोहम्मद ज़रदारी पार्टी जो जेको आहे अहम कारकुन हो, असास हो ऐं ज़िंदगी जी आख़िरी घड़ी ताईं पार्टी जी जिदोजहद में शामिल रहियो। हुन चयो त मरहूम ग़ुलाम मोहम्मद ज़रदारी जो अज़्म ऐं हौसलो हर सियासी कारकुन लाइ मशाले राह आहे। हुन चयो त मरहूम ग़ुलाम मोहम्मद ज़रदारी पार्टी क़यादत ऐं कारकुननि ऐं जियालनि में हमेशा ज़िंदा रहंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त हू दुआगू आहे, अल्लाह ताला उनखे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता करे ऐं उनजा जेके वारस आहिनि उन्हनि खे सब्र फरमाए। जी ठीक है शबीर, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।